बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असीं ज़मान माज़ी जे बारे में पढ़ंदासीं। इन खां पहिरें या इन खां अॻु में असीं जेको आहे प्रेज़ेंट टेंस ज़मान हाल जे बारे में पढ़ी चुका आहियूं। दोस्तों, असल में टेंस लफ़्ज़ जेको आहे उहो लातीनी ॿोली जे लफ़्ज़ टेम्पस मां वरितो वियो आहे, जंहिंजी माना आहे टाइम, पीरियड या इरा। त चवण जो मक़सदु आहे त असां ज़मान हाल जे बारे में तफ़सील सां पढ़ियोसीं। अॼु असीं पंहिंजे लेक्चर में ज़मान माज़ी जे बारे में इंशाअल्लाह तफ़सील सां पढ़ंदासीं ऐं इंशाअल्लाह इन जा जेका बि सभु जंहिंखे चइजे त बयानी जुमिलो आहे, सवाली जुमिलो आहे, नाकारी जुमिलो आहे या सवाली ऐं नाकारी जुमिलो आहे, त इंशाअल्लाह असां जेको आहे अॼु इन लेक्चर में इन्हनि सभिनी शयुनि जे बारे में जेको आहे डिस्कस कंदासीं। अचो त सभ खां पहिरें ज़मान माज़ी जी डेफिनेशन लिखूं। पास्ट एंड ज़मान माज़ी जी डेफिनेशन आहे such a form of verb which tells us that subject did some work in previous or past time, that is called past tense. For example, I went to school. He ate a cake. She cooked meal. Ali washed his hands. They played a game. हाणे असां ज़मान माज़ी जी डेफिनेशन में लिखियो आहे त सच ए फॉर्म ऑफ वर्ब व्हिच टेल्स अस दैट सब्जेक्ट डिड सम वर्क इन प्रीवियस और पास्ट टाइम, दैट इज कॉल्ड पास्ट टेंस। हाणे जेके असां इन जी सिंधी में डेफिनेशन ॾिसूं था त उन फेल जी अहिड़ी सूरत जेका ॿुधाए त फ़ाइल को कमु गुज़िरियल वक़्त में कयो त उनखे ज़मान माज़ी चइबो आहे। हाणे असांखे कंहिं बि जेको आहे ज़मान जे बारे में जेका ॼाण या असांखे जेको आहे जानकारी मिले थी उहा उनजे फेल मां ख़बर पवे थी। असां जेकॾहिं ज़मान हाल जे बारे में पढ़ियोसीं त उनजे बारे में बि जेकॾहिं असांखे ख़बर पई या उनजे बारे में मालूमात जेके असांखे फ़राहम थी आहे उनजे फेल असांखे जेको आहे ॿुधायो त हिते बि ज़मान माज़ी जे जुमिले में ज़मान माज़ी जेकॾहिं असां पढ़ूं था त उनमें बि जेको जेकॾहिं ज़मान माज़ी जो जुमिलो आहे त उन जे जुमिले जे फेल मां असांखे ख़बर पवे थी त इहो जेको जुमिलो आहे इहो ज़मान माज़ी जो आहे या को कमु जेको फ़ाइल कयो आहे उहो गुज़िरियल वक़्त में कयो आहे। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं असां ज़मान हाल सिखियासीं पिए त ज़मान हाल जे जुमिले में जेको आहे सब्जेक्ट खां पोइ वी वन माना फेल जी पहिरीं सूरत हुई। जॾहिं त हाणे असां ज़मान माज़ी सिखूं था त ज़मान माज़ी जे बयानी जुमिले में जेको आहे फेल जी ॿी सूरत इस्तेमालु थींदी आहे। ज़मान हाल जे बयानी जुमिले में फेल जी पहिरीं सूरत ऐं ज़मान माज़ी जे बयानी जुमिले में फेल जी ॿी सूरत इस्तेमालु थींदी आहे। हाणे असां हिते कुझु मिसाल लिखिया आहिनि। आई वेंट टू स्कूल, त इन जी जेके सिंधी में असां माना कढणु चाहियूं था त माना निकिरंदी मां स्कूल वयुसि। जेकॾहिं ज़मान हाल जो जुमिलो हुजे हा त असां हिते लिखूं हा आई गो टू
स्कूल। त चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे वेंट जेको आहे गो जी सेकेंड फॉर्म आहे। गो जेको आहे फर्स्ट फॉर्म आहे त उनजी सेकेंड फॉर्म जेको आहे वेंट आहे। हाणे चवण जो मक़सदु आहे जेका बि असां हिते जुमिला लिखिया आहिनि सभु जा सभु जेका जुमिला आहिनि इहे बयानी जुमिला आहिनि ऐं इन में को अमल या जेको कमु आहे उन जे बारे में असांखे ख़बर पवे थी त उहो जेको कमु आहे उहो ज़मान माज़ी में थियो। हाणे ज़मान हाल ऐं ज़मान माज़ी जे बयानी जुमिले में वाज़े फ़र्क़ु इहो आहे त ज़मान हाल जे जुमिले में जेको आहे फ़ेल जी पहिरीं सूरत इस्तेमालु थींदी आहे, जॾहिं त ज़मान माज़ी जे बयानी जुमिले में हमेशह फ़ेल जी ॿी सूरत इस्तेमालु थींदी आहे। हाणे असांखे इन फ़ेल जी ॿी सूरत मां ख़बर पवे थी त इहो जेको असांजो ज़मान आहे इहो ज़मान माज़ी सां जेको आहे तालुक़ु रखे थो पियो, माना को कमु अहिड़ो आहे जेको गुज़िरियल वक़्त में थियो आहे। आई वेंट टू स्कूल, मां स्कूल वियुसि। आई एट ए केक, मां केक खाधो। शी कुक्ड मील, हुन मानी पचाई, सोरी ते थी अची वई। उन खां बाद में अली वॉश्ड हिज हैंड, अली पंहिंजा हथ धोता। दे प्लेड अ गेम, उन्हनि रांदि खेॾी। हाणे इन जेका बि इन में जेको आहे फेल इस्तेमालु थियल आहिनि सभु जा सभु जेके आहिनि एक्शन वर्ब आहिनि ऐं इन सभिनी जे एक्शन मां असांखे ख़बर पए थी त इहो जेको कमु आहे उहो गुज़िरियल वक़्त में थियो आहे। त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं असां ज़मान माज़ी ऐं ज़मान हाल जे जुमिले में फ़र्क़ु खे महसूसु कंदासीं त उहो जेको वॾे में वॾो फ़र्क़ु आहे उहो असांखे ॾिसण में इहो ईंदो त ज़मान हाल जे जुमिले में हमेशह चाहे बयानी जुमिलो हुजे, सवाली जुमिलो हुजे, नाकारी जुमिलो हुजे या सवाली ऐं नाकारी जुमिलो हुजे, उन में हमेशह जेको आहे फ़ेल जी पहिरीं सूरत इस्तेमालु थींदी आहे। लेकिन ज़मान माज़ी में ॾिठो वञे त ज़मान माज़ी जे बयानी जुमिले में जेको आहे फ़ेल जी ॿी सूरत इस्तेमालु थींदी आहे। जॾहिं त असां जॾहिं इनखे नाकारी ठाहियूं था त पोइ जेकी आहे फ़ेल जी जेकी पहिरीं सूरत आहे उहा इस्तेमालु थींदी। जेकॾहिं नाकारी ठाहियूं था तॾहिं बि फ़ेल जी पहिरीं सूरत इस्तेमालु थींदी। सवालिया ठाहियूं था त बि फ़ेल जी पहिरीं सूरत थींदी ऐं जेकॾहिं सवालिया ऐं नाकारी असां ठाहियूं था तॾहिं बि जेको आहे ज़मान हाल जे जुमिले में फ़ेल जी पहिरीं सूरत इस्तेमालु थींदी। लेकिन हिते जेका असां जुमिला लिखिया आहिनि इहे सभु जेको आहे बयानी जुमिला आहिनि ऐं बयानी जुमिलनि में जेको आहे ज़मान माज़ी जी जुमिले में जेको आहे फ़ेल जी ॿी सूरत इस्तेमालु थींदी आहे। ऐं असांखे जेसिताईं जेको आहे फ़ेल जी पहिरीं ॿीं ऐं टीं सूरत फर्स्ट फॉर्म, सेकेंड फॉर्म ऐं थर्ड फॉर्म जे बारे में जेकॾहिं असांखे ख़बर न हूंदी त ज़मान माज़ी असां जेको आहे सुठे नमूने सां जेको आहे पढ़ी या सिखी न सघंदासीं। इन जे लाइ असांखे इन ज़मान खे सिखण जे लाइ असांखे फ़ेल जूं टे सूरतूं फर्स्ट फॉर्म, सेकेंड फॉर्म ऐं थर्ड फॉर्म अचणु जेको आहे लाज़मी आहे। जॾहिं असांखे इहे फ़ेल जूं टे सूरतूं अचनि थियूं उन खां बाद में जेको आहे असां ज़मान माज़ी खे आसानी सां सम्झी सघूं था ऐं जेकॾहिं इहे शयूं असांखे नथियूं अचनि त पोइ ज़मान माज़ी सम्झण में असांखे जेको आहे दिक़त परेशानी ऐं मुश्किल थोरी अची सघे थी। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ा फ़ेल अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजूं टे सूरतूं जेको आहे सेकेंड फॉर्म ऐं थर्ड फॉर्म जेको आहे बेक़ाइदे तरीक़े सां इरेगुलर वे सां जेको आहे चेंज कंदा आहिनि। त जॾहिं त कुझु वर्ब अहिड़ा आहिनि जंहिंजी जेको आहे सेकेंड फॉर्म ऐं थर्ड फॉर्म जेको आहे उहा डी ऐं ई डी सां ठहंदी आहे। फ़र्ज़ु कयो हिते जेका बि मां फ़ेल लिखिया आहिनि उन में तव्हां ॾिसंदा त हाणे फ़र्ज़ु कयो वेंट जेको आहे गो जी सेकेंड फॉर्म आहे। जॾहिं त ॾिसो हाणे गो आहे, गो जी जेकी सेकेंड फॉर्म छा थी वई वेंट ऐं थर्ड फॉर्म इन थी वई गान। ठीकु, उन खां पोइ आहे एट, एट जी जेकी फर्स्ट फॉर्म आहे ईट, सेकेंड फॉर्म एट ऐं थर्ड फॉर्म ईटन। उन खां पोइ ॾिसो कुक्ड, कुक्ड जी फर्स्ट फॉर्म आहे कुक ऐं सेकेंड फॉर्म आहे कुक्ड ऐं थर्ड फॉर्म भी आहे कुक्ड। अहिड़े तरीक़े सां उन खां असांखे वॉश, हाणे वॉश बि लिखियो आहे जंहिंजी फर्स्ट फॉर्म आहे वॉश, सेकेंड फॉर्म वॉश्ड ऐं थर्ड फॉर्म बि वॉश्ड। उन खां पोइ प्लेड आहे, प्लेड जी फर्स्ट फॉर्म थींदी आहे प्ले, सेकेंड फॉर्म प्लेड ऐं थर्ड फॉर्म भी प्लेड थिए थी पई। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं था त जेको असांजो वर्ब गो आहे तिन जी फर्स्ट फॉर्म गो आहे, सेकेंड फॉर्म वेंट आहे ऐं थर्ड फॉर्म गान आहे। त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त इन में जेके इहो फेल जी जेके टे ॿई सूरतूं सेकेंड फॉर्म ऐं थर्ड फॉर्म चेंज थियूं इन में ई डी या डी इस्तेमालु न थी। उन खां पोइ ईट आहे त उन सेकेंड फॉर्म एट ऐं थर्ड फॉर्म ईटन थी। इन में बि ॾिसूं था त असां डी या ई डी जो इस्तेमालु न थियो। असां चई सघूं था त हे अहिड़ा वर्ब आहिनि, असां हिनखे चई सघूं था त इहे कहिड़े क़िस्म जा वर्ब आहिनि इरेगुलर,
तो माना जंहिंजे तहत जेको आहे ठहण जो को क़ाइदो न आहे। इन जूं जेकियूं टई सूरतूं आहिनि इहे हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि। जॾहिं त उन खां बाद में जेका असां लिखिया आहिनि कुक, वॉश, प्ले, त इन्हनि खे असां जेको आहे ईडी सां उनजी सेकंड फॉर्म ऐं थर्ड फॉर्म ठाही आहे। वॉश आहे त उनजी सेकंड फॉर्म बि ईडी सां ऐं थर्ड फॉर्म बि ईडी सां ठाही आहे। जॾहिं त प्ले आहे त उनजे पुठियां बि असां जेको आहे ईडी ऐं ईडी इस्तेमालु करे जेको असां इनजी थर्ड फॉर्म ठाही आहे। हाणे चवण जो मक़सदु आहे जेकॾहिं असांखे फेल जे टिनि सूरतनि जे बारे में ॼाण आहे त असां ज़मान माज़ी खे या उन खां अलावा जेका बाद में ॿिया टिनि असां सिखंदासीं त उन्हनि खे सिखण में असांजे लाइ आसानी हूंदी। पर जेकॾहिं असांखे फेल जे टिनि सूरतनि जे बारे में ख़बर न आहे त असांखे जेको आहे इन ज़मान जे सिखण में जेको आहे असांखे दुश्वारी या थोरी मुश्किल थींदी। इन जे लाइ सभ खां पहिरीं असांखे इन्हनि शयुनि जी जेको ॼाण हुजणु लाज़मी आहे, तॾहिं असांखे इहो जेको ज़मान आहे पास्ट टेंस उहो असांखे आसानी सां सम्झ अची सघे थो। हाणे जेका आहे असां जुमला लिखिया आहिनि, असां जेके ॾिसूं था इहे इन्हनि में जेको बि कमु या अमल थियल आहे उहो गुज़िरियल वक़्त में थियल आहे। हाणे असां ॾिसो त इनजी जेकी डेफिनेशन लिखी आहे त फेल जी अहिड़ी सूरत जेकी ॿुधाए त फ़इल को कमु गुज़िरियल वक़्त में कयो, हलंदड़ वक़्त में करे थो त असां उनखे ज़मान हाल चवंदा, जेकॾहिं गुज़िरियल वक़्त में कयूं त असां उनखे ज़मान माज़ी चवंदा। हाणे असां हिते उनजा जेके आहिनि बयानी जुमला लिखिया, आई वेंट टू स्कूल, मां स्कूल वियुसि, ही एट अ केक, हुन केक खाधो, शी कुक्ड मील, हुन मानी पचाई, अली वॉश्ड हिज हैंड, अली पंहिंजा हथ धोता, दे प्लेड अ गेम, उन्हनि रांदि खेॾी। हाणे असां हे सभु बयानी जुमला लिखिया आहिनि ऐं इन खां बाद में हाणे असां जेको आहे इन बयानी जुमलनि खे जेको आहे उन खां पहिरें सभ खां पहिरें जेको आहे नाकारी जुमले में, उन खां बाद में जेको आहे सवाले में ऐं आख़िर में जेको आहे सवाली ऐं नाकारी जुमले में उनखे जेको आहे तब्दील कंदासीं। त इहे तव्हां जेको आहे लिखी वठो, इन खां बाद में असां जेको आहे इनखे साफ़ करे अॻिते जेको आहे असां ॿिया जुमला लिखी उन्हनि खे जेको आहे सवाली नाकारी ऐं सवाली नाकारी में तब्दील कंदासीं। हाणे असीं जेको आहे त कुझु जुमला लिखिया आहिनि त उन्हनि में सभ जा सभ जेका असांजा जुमला आहिनि सभु बयानी तर्ज़ जा आहिनि ऐं उन्हनि में जेको आहे फेल जी ॿी सूरत इस्तेमालु थियल आहे। हाणे इहे जुमला आहिनि जंहिंखे असीं जेको आहे सभ खां पहिरीं नेगेटिव, उन खां बाद में इंट्रोगेटिव ऐं उन खां बाद में इंट्रोगेटिव ऐं नेगेटिव में जेको आहे उनखे तब्दील कंदासीं। त असां जेको आहे इन खां पहिरीं ज़मान हाल जेको आहे पढ़ियोसीं। ज़मान हाल में असां जेको आहे सवालिया जुमला ठाहिण जे लाइ डज़ ऐं डू जो इस्तेमालु कयो, जॾहिं त नाकारी जुमला ठाहिण जे लाइ असां डू नॉट ऐं डज़ नॉट जो इस्तेमालु कयोसीं। जॾहिं त हिन जेको आहे ज़मान माज़ी में सिर्फ़ु जेको आहे हेल्पिंग वर्ब जेको सवालिया या नाकारी ठाहिण जे लाइ इस्तेमालु थींदो उहो सिर्फ़ु हिकु आहे जेको डिड आहे, ऐं हीउ सवालिया ठाहिण जे लाइ इस्तेमालु थिए थो ऐं उन खां अलावा डिड नॉट आहे जेको नाकारी ठाहिण जे लाइ इस्तेमालु कंदासीं। हाणे ज़मान हाल में छा हुयो त असां ही, शी, इट या इस्म वाहिद जे जुमले खे जेको आहे सवालिया ठाहिण जे लाइ डज़ इस्तेमालु कयूं पिया, जॾहिं त इन खां अलावा आई, वी, यू, दे या इस्म जमा जा जुमला हुया त उन्हनि खे जेको असां इंट्रोगेटिव ठाहिण जे लाइ डू इस्तेमालु कयोसीं। जॾहिं त ज़मान माज़ी में चाहे आई हुजे, वी हुजे, यू हुजे, ही हुजे, शी हुजे, इट हुजे, दे हुजे, इस्म वाहिद हुजे या इस्म जमा हुजे, इन सभिनी खे जेको आहे बयानी मां सवाली ठाहिण जे लाइ असां डिड इस्तेमालु कंदासीं। ऐं कंहिं बि जेको आहे कोई बि अहिड़ो फ़इल न आहे जंहिंसां जेको आहे डिड इस्तेमालु न थिए। त चवण जो मक़सदु आहे जेका बि हिन जुमले में ज़मान माज़ी जे कंहिं जुमले में सिर्फ़ु जेको आहे सवालिया ठाहिण जे लाइ डिड इस्तेमालु थींदो। इन जे लाइ अचो त असां सभ खां पहिरीं जेको आहे पंहिंजे बयानी जुमलनि खे जेको आहे नाकारी जुमलनि में तब्दील कयूं। त हाणे बयानी जुमलनि खे नाकारी जुमले में तब्दील करण जे लाइ असां जेको आहे फ़ाइल खां बाद में जेको आहे डिड नॉट इस्तेमालु कंदासीं ऐं उन खां बाद में जेको आहे फेल जी ॿी सूरत इस्तेमालु थियल आहे त उन ॿी सूरत खे असां पहिरीं सूरत में जेको आहे चेंज करे रखंदासीं। जीअं असां पहिरियों जुमला आई वेंट टू स्कूल, मां स्कूल वियुसि। हाणे जेकॾहिं असां नाकारी ठाहिणु चाहियूं था, मां स्कूल न वियुसि, अचो कीअं थींदो, आई डिड नॉट, जेको असांजो वेंट आहे फेल जी ॿी सूरत आहे। हाणे इहो जेको फर्स्ट फॉर्म में पोइ छा थींदो, आई डिड नॉट गो टू स्कूल, मां स्कूल न वियुसि। ठीकु, उन खां बाद में आहे वी प्लेड अ गेम, असां रांदि खेॾी। हाणे जेके असांखे नेगेटिव ठाहिणु चाहियूं था त वी डिड नॉट प्लेड जेको आहे सेकंड फॉर्म आहे, हाणे फर्स्ट फॉर्म ईंदी प्ले अ
गेम। ठीक, उनका बाद सामने ॿियो जुमिलो आहे यू वॉच टीवी, तू टीवी ॾिठी। हाणे जेकॾहिं नाकारी ठाहिणु चाहियो त यू डिड नॉट वॉच टीवी, यू डिड नॉट, जेको असांजो वॉच जो हुयो हाणे फर्स्ट फॉर्म थी वेंदी वॉच टीवी। ठीक, उनका बाद में आहे ही स्पोक इंग्लिश, हुन अंग्रेजी ॻाल्हाई। हाणे जेकॾहिं असां हिनखे नाकारी ठाहिणु चाहियूं था त ही डिड नॉट स्पोक जेको आहे सेकंड फॉर्म आहे, हाणे स्पीक फर्स्ट फॉर्म, ही डिड नॉट स्पीक इंग्लिश, हुन अंग्रेजी न ॻाल्हाए। उनखां बाद असांजो जुमिलो आहे शी वॉश्ड हैंड्स, हुन हथ धोता। जेकॾहिं नाकारी ठाहिणु चाहियूं था शी डिड नॉट वॉश्ड, जेको हुयो हाणे वॉश फर्स्ट फॉर्म, शी डिड नॉट वॉश हैंड्स, हुन हथ न धोता। उनखां बाद में आहे इट एट केक, हुन केक खाधो, हिते थींदो इट डिड नॉट, असांजो जेको एट आहे सेकंड फॉर्म, हाणे फर्स्ट फॉर्म थी वेंदी इट डिड नॉट ईट ए केक, हुन केक न खाधो। उनखां बाद में आहे दे बॉट बुक्स, उन्हनि बुक ख़रीद कया, उन्हनि बुक न ख़रीद कया त पोइ दे डिड नॉट, हाणे बॉट जी फर्स्ट फॉर्म थींदी बाय, दे डिड नॉट बाय बुक्स, उन्हनि किताब ख़रीद न कया। उनखां बाद में आहे अली सॉ अ लायन, अली हिकु शींहुं ॾिठो। हाणे असां नेगेटिव ठाहियूं था अली डिड नॉट, सा जो असां फर्स्ट फॉर्म ईंदासीं सी आ लाइन, अली हिकु शींहुं न ॾिठो। हाणे सो त असां सभिनी जुमिलनि खे जेको आहे बयानी जुमिले मां नाकारी जुमिले में तब्दील कयो ऐं सभिनी सां असां जेको आहे डिड नॉट इस्तेमालु कयो। त चवण जो मक़सदु आहे त हिन ज़माने में सिर्फ़ु हिकिड़ो ई जेको आहे हेल्पिंग वर्ब या मददगार फेल आहे, जेको डिड आहे, जेको सभिनी फ़ाइलनि सां जेको आहे इस्तेमालु थिए थो। असां ॾिसो जेका बि फ़ाइल लिखिया आहिनि सभिनी सां जेको आहे ज़मीर आहिनि या उनखां अलावा हे अली आहे, जेकॾहिं अली इस्म वाहिद आहे, जेकॾहिं जमा बि हुजे त बि असां हिन सां जेको आहे डिड नॉट इस्तेमालु कयो आहे बयानी जुमिले मां नाकारी जुमिले ठाहिण जे लाइ। त असांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अची वई त ज़मान माज़ी जे बयानी जुमिले खे नाकारी जुमिले में तब्दील करण जे लाइ असांखे जेको आहे फ़ाइल खां बाद में डिड नॉट जो इज़ाफ़ो करणो पवे थो ऐं उन खां बाद में जेकी फेल जी ॿी सूरत आहे असां उनखे तब्दील करे पहिरीं सूरत में जेको आहे रखूं था। त अहिड़े तरीक़े सां असांजो जुमिलो जेको आहे बयानी जुमिले मां नाकारी जुमिले में तब्दील थी वञे थो। हाणे इन खां बाद में असीं जेको आहे इन साॻियुनि जेको आहे जुमिलनि खे बयानी जुमिलनि खे असां जेको आहे सवाली जुमिलनि में तब्दील कंदासीं। अचो त उन्हनि खे तब्दील कयूं। हाणे असां बयानी जुमिलनि खे जेको आहे सवाली जुमिलनि में तब्दील कंदासूं। अचो त इनखे तब्दील कयूं। पहिरियों जुमिलो आहे आई वेंट टू स्कूल, मां स्कूल वियुसि। हाणे जेकॾहिं असां इनखे सवालिया ठाहिणु चाहियूं था त छा मां स्कूल वियुसि, त हाणे सभ खां पहिरीं असां फाइल खां पहिरीं जेको आहे डिड, उनखां पोइ फाइल ऐं उनखां बाद में फेल जी पहिरीं सूरत इस्तेमालु कंदासीं ऐं उनखां बाद में जेको आहे बक़ाया मफ़ूल आहे जेको उनखे रखंदासीं। हाणे जीअं आहे आई वेंट टू स्कूल, मां स्कूल वियुसि। जेकॾहिं असां सिंधी में चवंदा मां स्कूल, छा मां स्कूल वियुसि, त पोइ हिन जुमिले खे जेको आहे अंग्रेज़ी में ट्रांसलेट करण जे लाइ असां जेको छा कंदासीं त सब्जेक्ट खां पहिरीं डिड ऐं उनखां बाद में सब्जेक्ट आहे ऐं उनखां पोइ फेल जी ॿी सूरत इस्तेमालु थियल आहे जेकी हाणे असां जेको आहे चेंज करे जेको आहे उहा फेल जी पहिरीं सूरत कंदासीं। डिड आई गो टू स्कूल, छा मां स्कूल वियुसि, छा मां स्कूल वियुसि। उनखां बाद में आहे वी प्लेड अ गेम, असां रांदि खेॾी, छा असां रांदि खेॾी, डिड वी, जेको प्लेड हुयो सेकंड फॉर्म हुई, हाणे असां फर्स्ट फॉर्म ॿुधाईंदासीं। डिड वी प्ले ए गेम, छा असां रांदि खेॾी। उनखां बाद में असांजो ॿियो जुमिलो हुयो यू वॉच्ड टीवी, तू टीवी ॾिठी, छा तू टीवी ॾिठी, डिड यू वॉच्ड, जेको आहे सेकंड फॉर्म हुई, असां फर्स्ट फॉर्म वधायो। डिड यू वॉच टीवी, छा तू टीवी
ॾिठी। याद रखो त असां जुमले जे आख़िर में जेको सवाल या क्वेश्चन मार्क लाज़मी ॾींदासीं। ठीक। उन खां बाद में आहे ही स्पोक इंग्लिश, हुन अंग्रेजी ॻाल्हाई। छा हुन अंग्रेजी ॻाल्हाई? डिड ही स्पोक जो हाणे जेको आहे चेंज थी फर्स्ट फॉर्म स्पीक। डिड ही स्पीक इंग्लिश? छा हुन अंग्रेजी ॻाल्हाई? क्वेश्चन मार्क। उनखां बाद में आहे शी वॉश्ड हैंड्स, उन हथ धोता। छा हुन हथ धोता? डिड शी वॉश्ड जेको हुयो सेकंड फॉर्म, हाणे फर्स्ट फॉर्म डिड शी वॉश हैंड्स? छा हुन हथ धोता? उनखां बाद में आहे इट एट अ केक, हुन केक खाधो। छा हुन केक खाधो? डिड इट ईट ए केक। उनखां बाद में आहे दे बॉट बुक्स, उन्हनि बुक किताब ख़रीद किया। छा उन्हनि किताब ख़रीद किया? तो पोइ असां लिखंदासीं डिड दे बॉट जेको आहे सेकंड फॉर्म, असां फर्स्ट फॉर्म हूंदासीं डिड दे बाय बुक्स। छा उन्हनि किताब ख़रीद कया। उनखां बाद में आहे अली सा अ लायन, अली शीं ॾिठो। छा अली शीं ॾिठो? डिड अली सा जेको आहे सेकंड फॉर्म, फर्स्ट फॉर्म सी अ लायन क्वेश्चन मार्क। उनखां बाद में हाणे असां ॾिठो असां जेको आहे ज़मान माज़ी जे बयानी जुमलनि खे सवाली जुमलनि में तब्दील कयो। ऐं असां जेको आहे जॾहिं बयानी जुमलनि खे सवाली जुमले में तब्दील कयो त असां फेल जी जेकी हिते ॿी सूरत इस्तेमालु थियल हुई उन खे असां चेंज करे फर्स्ट फॉर्म में या पहिरीं सूरत में रखियो। जेका बि जुमला आहिनि इन सभिनी में जेको आहे बयानी जुमलनि में फेल जी ॿी सूरत इस्तेमालु थियल हुई। ऐं जॾहिं असां उन्हनि खे सवाली जुमले में तब्दील कयो त सभिनी जेको आहे जेकी फेलनि जूं जेकी फर्स्ट फॉर्म हुयूं असां उहे पंहिंजे जुमलनि में इस्तेमालु कयूं। जहिड़े तरीक़े सां असां बयानी जुमले में नाकारी जुमलो ठाहियोसीं त नेगेटिव सेंटेंस ठाहियो त उन में बि जेका बयानी जुमले में जेका फेल जी ॿी सूरत हुई त असांखे उनखे नेगेटिव में ठाहियोसीं त उन में बि असां जेको आहे फेल जी पहिरीं सूरत इस्तेमालु कयासीं। हाणे जेकॾहिं असां इन साॻियुनि जुमलनि खे जेको आहे सवाली ऐं नकारी में तब्दील कंदासीं त उन में बि असांखे जेको आहे साॻी जेको आहे बयानी जुमले में जेकी सेकंड फॉर्म इस्तेमालु थियल आहे असां उहा तब्दील करे जेको आहे असां सवाली ऐं नाकारी जुमले में बि असां जेको आहे साॻी उहा फेल जी पहिरीं सूरत इस्तेमालु कंदासीं। हाणे हे ॾिसो त मां हिते विच में थोरो जेको आहे स्पेस थोरी विथी जेको आहे छॾी आहे सिर्फ़ु इन जे लाइ त असांखे ॿीहर जेको आहे बोर्ड जेको आहे साफ़ न करिणो पवे। सिर्फ़ु हिते जेको आहे असां नाट जो इज़ाफ़ो करे खणी इन साॻियुनि सवाली जुमलनि खे सवाली ऐं नाकारी में तब्दील करे सघूं। हाणे ॾिसो त असांजो हे जुमलो आहे आई वेंट टू स्कूल, मां स्कूल वयुसि। असां हिनखे सवाली में तब्दील कयो डिड आई गो टू स्कूल, छा मां स्कूल वयुसि। हाणे जेकॾहिं साॻी जुमले खे असां सवाली ऐं नाकारी में तब्दील करणु चाहियूं था त सिर्फ़ु जेको आहे असां फ़ाइल खां बाद में नाट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जेको जुमलो आहे उहो सवाली ऐं नाकारी ठही पवंदो। जीअं आहे डिड आई नॉट गो टू स्कूल, छा मां स्कूल न वयुसि। छा मां स्कूल न वयुसि। अहिड़े तरीक़े सां असांजा जेका बक़ाया जुमला आहिनि उन्हनि खे ॾिसो वी प्लेड अ गेम, असां रांदि खेॾी। डिड वी प्ले अ गेम, छा असां रांदि खेॾी। हाणे असां इन साॻे जुमले खे जेको आहे सवाली ऐं नाकारी जुमला ठाहिणु चाहियूं था त पोइ असां छा कंदासीं डिड वी नॉट प्ले अ गेम, छा असां रांदि न खेॾी। असांजो हे पहिरियों जुमलो जेको आहे ॾिसो जेका बि पहिरियां जुमला आहिनि सभई सवाली आहिनि इन जे करे असां इन सभिनी जी जेको आहे आख़िर में क्वेश्चन मार्क ॾिनी आहे। त हाणे जॾहिं असां इन साॻियुनि जुमलनि खे जेको आहे सवाली ऐं नकारी ठाहियूं था पिया तॾहिं बि असांखे जेको आहे क्वेश्चन मार्क ॾियणी आहे। उनखां बाद में आहे यू वॉच्ड टीवी, तूं टीवी ॾिठी। डिड यू वॉच टीवी, छा तूं टीवी ॾिठी। हाणे असां हिनखे तब्दील करणु चाहियूं त सवाली ऐं नाकारी में छा तूं टीवी न ॾिठी त पोइ असां हिते जेको आहे छा जो इज़ाफ़ो कंदासीं नॉट जो। डिड यू नॉट वॉच टीवी, छा तूं टीवी न ॾिठी। उनखां बाद में आहे ही स्पोक इंग्लिश, हुन अंग्रेजी ॻाल्हाई। डिड ही स्पीक इंग्लिश, छा हुन अंग्रेजी ॻाल्हाई। छा हुन अंग्रेजी न ॻाल्हाई त पोइ डिड ही नॉट स्पीक इंग्लिश, छा हुन अंग्रेजी न ॻाल्हाई। उनखां बाद में शी वॉश्ड हैंड्स, हुन हथ धोता। डिड शी वॉश हैंड्स, छा हुन हथ धोता। जेकॾहिं चवंदा आहियूं सवाली ऐं नाकारी ठाहियूं छा हुन
हथ न धोता तो पोइ असां सिर्फ़ु हिते जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो जुमिलो सवाली ऐं नाकारी थी वियो। उन खां बाद में एट अ केक, हुन केक खाधो। डिड इट ईट अ केक, छा हुन केक खाधो, छा हुन केक न खाधो, त पोइ सिर्फ़ु असां हिते नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। डिड इट नॉट ईट अ केक। उन खां बाद में दे बॉट बुक्स, उन्होंने किताब ख़रीद कया। डिड दे बाय बुक्स, छा उन्होंने किताब ख़रीद किया। हाणे आहे सवाल न करे छा उन्होंने किताब ख़रीद न कया, त पोइ तव्हां हिते जेको आहे सिर्फ़ु नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं ऐं हिते असांजो जुमिलो जेको आहे उहो सवाली ऐं नाकारी थी वियो। ठीकु। उन खां बाद में अली सा ए लायन, अली शी ॾिठो। उन खां पोइ जेके असांखे सवालिया में तब्दील कयोसीं, डिड अली सी अ लायन, छा अली जेको आहे शी ॾिठो। त हाणे हिकु सवाल न करे चवंदो आहे त असां जेको आहे डिड अली नॉट सी अ लायन, छा अली शी जेको आहे न ॾिठो। हाणे तव्हां ॾिसो त असां जेको आहे ज़मान माज़ी जे बयानी जुमिलनि खे जेको आहे नाकारी जुमिलनि में, सवाली जुमिलनि में ऐं आख़िर में हुनखे जेको आहे सवाली ऐं नाकारी जुमिलनि में तब्दील कयोसीं। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं असां इन्हनि जेको आहे इन जो जेको क़ाइदो आहे त बाबा ज़मान माज़ी जो जेको बयानी जुमिलो आहे त उन में जेको आहे हमेशह फेल जी ॿी सूरत इस्तेमालु थिए थी। पर जॾहिं असां उन बयानी जुमिले खे सवालिया जुमिले में चेंज कयूं था, नाकारी जुमिले में चेंज कयूं था या सवाली ऐं नाकारी में तब्दील कयूं था, त असांखे जेको आहे हमेशह फ़ाइल सां गॾु फेल जी पहिरीं सूरत इस्तेमालु करणी थी पए। ऐं उन खां अलावा असां अॼु इहो सिखियोसीं त ज़मान माज़ी में सिर्फ़ु वाहिद हिकिड़ो ई जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे जेको सभिनी क़िस्मनि जे फ़ाइलनि सां इस्तेमालु थिए थो पियो, चाहे उहे ज़मीर हुजनि, चाहे उहे इस्म वाहिद हुजनि, चाहे उहे इस्म जमा हुजनि, त सभिनी जे जेको आहे सवालिया ठहण जे लाइ या नाकारी ठहण जे लाइ डिड या डिड नॉट इस्तेमालु थिए थो पियो। उन खां अलावा जेकॾहिं असां इन्हनि जुमिलनि खे ताक़ीदी जुमिलो बणाइणु चाहियूं था त असांखे जेको आहे त फ़ाइल खां पोइ असांखे डिड जो इस्तेमालु करणो पवंदो ऐं फेल जी जेको आहे असांखे पहिरीं सूरत रखणी पवंदी। त अहिड़े तरीक़े सां जेको आहे इहे जुमिला जेके आहिनि उहे असांजा ताक़ीदी जुमिला एम्फेटिक सेंटेंस बणिजी पवंदा। उमेद कजे तव्हांखे अॼु असांजो लेक्चर जेको आहे उहो पसंदि आयो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त उनखे जेको आहे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो ऐं उन खां अलावा असांजो फेसबुक पेज आहे AWK अकेडमी, त उनखे फॉलो कयो। थैंक यू। अस्सलाम वालेकुम।